शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 283 उर्स मुबारक जूं गैर सरकारी रस्मूं पुॼाणी ते पहुतियूं। दरगाह जे गादी नशीन सैयद मुस्तफ़ा शाह लतीफ़ी गैर सरकारी रस्मुनि जी पुॼाणी कई। मुस्तफ़ा शाह लतीफ़ी जो चवणु हो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो पैगाम अमन, मोहब्बत, भाईचारी ऐं रवादारी जो पैगाम आहे। नाज़रीन, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 283 उर्स मुबारक जूं गैर सरकारी रस्मूं पुॼाणी ते पहुतियूं। दरगाह जे गादी नशीन सैयद मुस्तफ़ा शाह लतीफ़ी गैर सरकारी रस्मुनि जी पुॼाणी कई। मुस्तफ़ा शाह लतीफ़ी जो चवणु हो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो पैगाम अमन, मोहब्बत, भाईचारी ऐं रवादारी में पैगाम आहे। नाज़रीन, अव्हांखे आगाह कयूं पिया, अव्हांखे ॿुधाईंदासीं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 283 उर्स मुबारक जूं गैर सरकारी रस्मूं पुॼाणी ते पहुतियूं आहिनि। दरगाह जी गादी नशीन सैयद मुस्तफ़ा शाह लतीफ़ी गैर सरकारी रस्मुनि जी पुॼाणी कई आहे। मुस्तफ़ा शाह लतीफ़ी जो चवणु हो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो पैगाम अमन, मोहब्बत, भाईचारी ऐं रवादारी जो पैगाम आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 283 उर्स मुबारक जूं गैर सरकारी रस्मूं पुॼाणी ते पहुतियूं आहिनि।